शिकारपुर का रिपोर्ट फ़कीर कमालदीन बख्शी जी। खबर जिला काउंसिल शिकारपुर के चेयरमैन सरदार जुल्फकार अली खान कुमारियों की ज़ेर सदारत में यूसी चेयरमैन जो इजलास जिले काउंसिल शिकारपुर के ऑफिस में थी गुजरियो, जैमें इजलास में जिले वाइस चेयरमैन कामरान खान महर पिण मौजूद हुयो। इजलास में मुख्तलिफ यूसीस के चेयरमैन खिताब कंदे शिकायत जा अंबाड़ लगाए छड़िया। इजलास में मच्छी मार्केट बणजी वियो। इजलास के यूसी चेयरमैन सैयद नादिर अली शाह, अमजद अली खान महर, हिमादुल्ला जामड़ो, रफ़ीक अहमद जाफरी, गुलाम मुस्तफ़ा जूनेजो, मुख्तियार अहमद ओढो ऐं ॿियनि ताईंदे चयो त ज़िला शिकारपुर जे यूनियन काउंसिल जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में तरक़ियाती कमनि जो लाइ 1 अरब 20 करोड़ रुपया मखसूस कया विया आहिनि, जेके ठीका मनपसंद ठेकेदारनि खे ॾिना। जॾहिं त ठेकेदारनि खे स्कीमूं त असांजे नाले सां मनसूब कयूं वयूं आहिनि, पर ठेकेदार मेंबरनि खे अहमियत ई नथा ॾियनि। अगरि ठेकेदारनि वारो तमाशो कराइणो हो ऐं मेंबरनि खे काई अहमियत न आहे त पोइ असांजो ऐवान में अचण जो को फ़ाइदो न आहे। असां सिर्फ़ु हिते मानी खाइण कोन पिया अचूं। तरक़ियाती कमु मुकमल करण खां अॻुवाट ठेकेदारनि खे अॻुवाट ई पैसा ॾिना विया आहिनि ऐं नतीजे में कंहिं बि यूसीअ में 30 खां 40% भी कमु मस थियो आहे ऐं तरक़ियाती कमु बाबति केतिरनि ई यूसीस में कमु ज़ीरो आहे। जॾहिं त ज़िले चेयरमैन सरदार जुल्फकार अली कुमारियो यूसीस चेयरमैननि खे यकीन ॾियारो त अवां जी शिकायतुनि जो अज़ालो कयो वेंदो। जंहिं बि ठेकेदारनि मेंबरनि खे अहमियत नथा ॾियनि, उन्हनि ठेकेदारनि खे ब्लैक लिस्ट कयो वेंदो। डिस्ट्रिक्ट काउंसिल जी हर महीने पगार डिस्ट्रिक्ट लेबर और आइन के खिलाफ मेंबर बिना कराए एक पूरा को टिकाओ करे दी तो पाए का करे जिला का मसला है या एजेंडा पे इंटर क्लास आए बात जिते असांजी हेल्थ कमेटी आहे इहो सॼो जे रिपोर्ट आहे डिस्पेंसरी खणी वञे त उते डॉक्टर साहब उनखे पंहिंजो जेकॾहिं